बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो असांजे सथ जा साथी अॼु तव्हांजे ख़िदमत में हिकिड़ो दिलचस्प किसे सां हाज़ुर थिया आहियूं। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं असांजे चैनल जी फुल सपोर्ट कंदा त जीअं असां वधि खां वधि दिलचस्प किसा तव्हांजे अॻियां पेश कयूं। ख़ासि करे हिन सियारे जे सीज़न में अहिड़ा किसा तव्हांखे ॿुधायूं तव्हांजो सीउ लही वञे, तव्हां गरम थी वञो। साईं, अॼोको किसो आहे बगदाद जॾहिं खिलाफ़त हुयो मुसलमाननि जो, अब्बासी ख़लीफ़ा उन्हनि जे दौर में बगदाद मुसलमाननि जी खिलाफ़त जो हंधु हुयो। उन अब्बासी ख़लीफ़नि में खोड़ ख़लीफ़ा थी गुज़रिया आहिनि। हारून रशीद मशहूरु ख़लीफ़ो थी गुज़रियो आहे। हारून रशीद, उन हारून रशीद ख़लीफ़े जे दौर में चवनि था त इस्लामी खिलाफ़त त वॾी ही, अध दुनिया ते ही इस्लामी खिलाफ़त इराक जे साइड में हलब शहर आहे जेको अॼु बि आहे। उन हलब में जे शहर में चवनि था त हिकिड़ी कुराड़ी ज़ाल रहंदी, कुराड़ी माई रहंदी, वॾी उमिरि वारी हिकिड़ी माई रहंदी हुई। कुराड़ी झूनी, पर मकर, फ़रेब, ठगी, शैतानगिरीअ में शैतान जी नानी जे चइजेसि त घटि न हुई। माना ईअं सम्झ, शैतान जी नानी। ऐं मशहूरु हुई, हर कंहिंखे ख़बर हुई उते तर में। उन जे करे परे परे जा चोर, बदमाश, ठग, जालसाज़ उहे हिन वटि सलाह मसलत लाइ ईंदा हुआ। ईअं सम्झी न कि पंहिंजो उस्ताद करे मञींदा, हिन खां अची सलाह वठंदा ऐं हिन खां डिॼंदा बि। त हीअ वॾी मकरेल न अहिड़ो वकड़ ॾींदी जो केॾो बि सियाणो सेबतो हुजे त फासी वञे। उन जे करे चोर ठग जेके हूंदा हुआ उहे बि हिन खां डिॼंदा हुआ, लहराईंदा हुआ। हिन खे पंहिंजो उस्ताद करे मञींदा त बराबरि बाबा तूं उस्तादीअ जे लाइक़ु आहे, तूं असांजो उस्ताद आहीं, माई पर आहीं असांजो उस्ताद। रब साईं उनजो दिमाग़ हाणे आम इंसानी दिमाग़ हुयो, पर हुनजे दिमाग़ में अहिड़ो त शैतानी सिस्टम रखियल हो को जो ॾिहाड़ी हे नई नई क़िस्म जूं ठगियूं ठाहींदी, ठगियूं अहिड़ियूं कंदी जो माण्हू जो अकुल दंग थी वञे। अहिड़ियूं ठगियूं कंदी ऐं अहिड़ा हैरत जहिड़ा कम कंदी जो माण्हू सम्झंदा हुआ त या त हीअ जादूगराणी आहे या ॾाइण आहे। माना अहिड़ा कम कंदी, वॾी अटकल बाज़, वॾी मकरेल। मतिलबु हाणे इन जी जेका खूबी बयानु कजे सा घटि आहे। हिन खे हुयूं टे धीअर हुअसि। ज़ाहिर आहे औलाद बि माउ पीउ ते वेंदो आहे। नंढे हूंदे खां जो हिननि माउ खे ॾिठो हो, माउ जा रंग ॾिठा आहिनि, सो उहे जेके हिन जूं धीअर हुयूं उहे बि साॻियूं हिन वांगुरु शरारत, फितनो साज़ी ऐं हरकत बाज़ीअ में पंहिंजे माउ जो बिल्कुलु सेम टू सेम कापी हुयूं। माना उहे बि ईअं सम्झ त माहिर हुयूं इन कमनि में। मशहूरु पहाको आहे त जहिड़ो सुट तहिड़ी पेटी, जहिड़ी माउ तहिड़ी बेटी। जहिड़ी माउ सिख्या ॾींदी औलाद खे, सो हे बि उन माउ जे सबक़नि ते सबक़ माउ जा सिखी सफ़ा हे बि भड़ थी वयूं। इहा कुराड़ी अणपढ़ियल बि कान हुई जो चइजे त अणपढ़ियल हुजे। उन दौर जे हिसाब सां पढ़ियल लिखियल बि हुई। तॾहिं मदरसा हूंदा जंहिंमें दीनी तइलीम, दुनियावी तालीम ॾिबी, ॾाढी क़ाबिल हुई, लिखियल पढ़ण जे हिसाब सां ॾाढी क़ाबिल। ऐं अञा अजब जी ॻाल्हि इहा त क़ुरान बि बरज़बान यादि हुअसि, हाफ़िज़ हुई क़ुरान जी। क़ुरान बि बरज़बान यादि हुअसि।
कचहरियुनि में वेहंदी, किथे वेंदी, अहिड़ियूं मज़हबी ॻाल्हियूं ॿुधाईंदी, दीनी मसइला माण्हुनि खे ॿुधाईंदी, हदीसूं बयानु कंदी, जो होशियार में होशियार उन दौर जा माण्हू जेके न उहे बि हिन जे दाम में फासी पवंदा त भला इहा वॾी का बुज़ुर्ग अलाह जी का पोतल बानी आहे। मतिलब त अहिड़ो का खूबी हुई कान जेका हिन में न हुजे। हर कम में माहिर हुई, हर फन में कामिल हुई, सॼे तरह में इहे मशहूर हुई। हलब जो जेको बादशाह हो उन ताईं बि माण्हू हिन जूं दाऊं खणी विया, छो जो हिन जो धंधो इहो हो, ठगियूं, शैतानगिरियूं, अटकलूं। पोइ हलब जे बादशाह जेको हुयो उन वटि बि माण्हू हिन जूं दाऊं खणी विया। जेके सरकारी कामोरा हुआ उन्हनि खे बि माण्हू दाऊं ॾींदा हुआ। सरकारी कामोरनि खे बादशाह चयो तव्हां ॻुझ ॻोह में हिन जूं जासूसी कयो, रिपोर्टूं ॾियो, मूंखे साबिती थिए त हथु विझूंसि। छो जो अॻियां बि माई हुई ऐं वॾी ॻाल्हि त इहो ॿुधाए वियोमांव त हाफ़िज़े क़ुरान, लिखियल पढ़ियल, मतिलबु इहे शयूं बि जो हुयसि हाणे उन में हथु विझणु ॼणु ॾुखियो हुयो, तंहिंजे करे साबिती थिए त बादशाह जा माण्हू छॾियल हूंदा हुआ त जेके हिन जी जासूसी कनि, हिन जूं ॻुझूं रिपोर्टूं हाणे बादशाह खे ॾियनि। बादशाह खे जॾहिं उहे रिपोर्टूं मिलियूं त बादशाह शहर जो जेको कोटवाल हो उन खे हुकुम ॾिनो त हाणे मूंखे पूरी पक थी वई आहे त माण्हुनि सां इहे नाजाइज़ियूं थी करे, ठगियूं थी करे, तंहिंजे करे औरत थी पई आहे, न त मां हिन खे जेकर फांसी ॾियारां हा। पर हाणे ॿियो न आहे, इन शैतान जी नानी खे असांजे हिन हलब जे हद मां ॿाहिरि कढी छॾियो, हलब मां मुल्क निकाली ॾियोसि, ॿिए हंधि वञी पोइ भले करे, हितां कढोसि। बादशाह जी हुकुम थियो, हिन खे वञी चयनि, हिन खे बि सुझे पियो। सो हाणे बादशाही जो हुकुम हुयो, तॾहिं त बादशाही हुकुम, इहे जमहूरियत बादशाही दाहन कुकुनारा हिसाब न हूंदा, बादशाह जो हुकुम माना पथर ते लीक। सो हिन पाण कुराड़ी ज़ाल ऐं हिन जूं जेके टई धीअर हुयूं पंहिंजो सामान सड़ो जेको हुयो न उहो खयनि। हुकुम थियो त हलब जे हदुनि मां ई निकिरी आहिनि, निकितियूं दर बदर घुमंदियूं रुलंदियूं फिरंदियूं, काॾे वञूं, पर बगदाद वॾो शहर आहे, ओॾे था वञनि, लिकण जा मौक़ा बि जाम मिलंदा। बगदाद वॾो शहर हो, हलो त बगदाद था हल, अची बगदाद पर उते हिननि कंहिं महले में हिकिड़ी जाइ किराए ते वरिती, किराए ते जाइ वरितनि रहण जे लाइ। हाणे ही उते रहनि पियूं, हाणे माहौल खे बि ॾिसनि पियूं, हे त पंहिंजी आदत खां मजबूर हुयूं। ॿ टे ॾींहं रखी, हिकिड़े ॾींहुं माउ ऐं धीउ न पाण में वेही कचहरी कई। धीउ चयसि त मां घणा ॾींहं थिया आहिनि, ईअं सम्झण ॿार थी पई आहे, शिकारी कोन थी आणी, जेको गॾु कयो होसीं उहो त ॾिसें थी त उतां निकितासीं, रस्ते में हिते जाइ वरिती अथऊं खाइण खपाइण में, उहे त विया खपी। हाणे को जल्दी कर, को बंदोबस्तु, का अटकल कर, दिमाग़ हलाए, न त बुख थियूं मरूं। माणस चयो त मां तव्हां नंढड़ियूं आहियो, मूंखे इहा ॻणती अॻई हुई, मां पाण सोचां पई, पर नओं शहर हुयो, मां चयो भला हितां जो रुख रवाज़ ॾिसां, माण्हुनि जी तबियतूं हेॾां होॾां, तो मूंखे पाण इहा ॻणती हुई। ऐं अॼु ई मां इरादो कयो हो त अॼु निकिरां ॿाहिरि, को शिकार ताड़ियां। धीउ चएसि मां, पर इहा हिकिड़ी ॻाल्हि अथई, उते त हो पंहिंजो शहर, सॼी उमिरि ते आंदी, माण्हू सुञाणनि पिया, सो या उतां जी बि तोखे बादशाह जी कानून जी ख़बर आई, हिते वरी संभाल कजां, शहर बि नओं अथई, मतां सिंगनि जी ॻोल्हा में कन बि कटराई अची, सो ख़्यालु कजां। या मां तूं मूंखे ईअं थी चईं, तव्हां मुंहिंजूं धीअर, तव्हां मूंखे ॿियो चवे ॿी ॻाल्हि, तव्हां नंढियूं थी वॾियूं थियूं आहियो, तव्हां मुंहिंजा हेॾा ॾिठा आहिनि कम, तूं बि मूंखे ईअं थी चईं। जेसि ताईं मुंहिंजो वस पुॼंदो त मां त कोन घटाईंदुसि। मां अहिड़ी जादूगर आहियां जो ईअं पथर खे बि शीशे सां भञा, पथर खे बि शीशे सां भञा, मां अहिड़ी नांगण आहियां जो डंगू हणां त न को मंतर कमु करेसि न जंतर कमु करेसि। तो तव्हां वरी मूंखे ईअं थी चओ। धीउ चएसि मां, असांखे ख़बर आहे, मां तोखे मिड़ई ईअं चयो, नओं शहर आहे, थोरो संभाल।
हाणे वञ अलाह चङाई कंदी वञ हाणे वञे पई चोरीअ ते त अलाह चङाई कंदी पोड़ी उथी बुरको पातई निकिती घिटीअ मां निकिती हेॾे होॾे घिटियुनि में चकर पे हई शिकार जी ताड़ में हुजे नेठि हिकिड़े नए महले में वञी निकिती ॿियो महलो हुयो बगदाद वॾो शहर हुयो हिकिड़े वञी नए महले में निकिती उते जो वञी ॾिसे त ॿिन्ही पासे वॾियूं वॾियूं आलीशान इमारतूं वॾियूं बिल्डिंगूं महल माना सम्झई त कोई शाहूकारनि जो इलाइक़ो आहे उते हिकिड़ो नानवाई हुयो अॻ में ईअं हूंदा नानवाई अॼु बि आहिनि अॼु होटलूं आहिनि माना सिर्फ़ु उते मानी पचंदी जेको माण्हू मानियूं था वठी ईंदा भाॼी बुती हर को पंहिंजी करे नानवाई हुनखे चइबो सो उते घिटीअ में नानवाईअ जो दुकानु हो हीअ वञी उते बीठी उते बीही ऐं हुनखे चई नानवाईअ खे त बचा सदको वञे हीउ जेको साम्हूं घर आहे इहो कंहिंजो आहे नानवाई बि सम्झो ईअं भला माण्हू पुछा कोन कंदो आहे अबा का मुसाफ़िर हूंदी का या माइटियाणी हूंदनि भुलिजी पई आहे या कीअं माण्हू ॾस पतो पुछंदो आहे हुन चयसि त ॾाढी हे हिकिड़ो शाहूकार माण्हू आहे उन जो घर आहे वीचारे वियो गुज़ारे शाहूकार माण्हू हे घर उन जो आहे पर पाण वीचारो गुज़ारे वियो आहे थोरा ॾींहं थिया अथसि गुज़ारे वियो पर अफ़सोस इहो आहे त औलाद में अथसि वीचारे खे सिर्फ़ु हिकिड़ी धीअ सा वीचारी 14 सालनि जी आहे जेका माल मिल्कियत हे जाइ बंगला ॾिसेनि थी न हीअ सभु इहा उनजी वारस उहा छोकिरी आहे बाबूजी चई थो त इहो शाहूकार माण्हू हो त पोइ हिनजी मिल्कियत त घणी हूंदी हिन चयो हाणे मूंखे कहिड़ी ख़बर पर हुयो शाहूकार माण्हू चई बसि वाह ठीकु आहे मां वञा थी हीअ उतां दुकान खां निकिती साम्हूं वञी हीअं फिरी चकर हणी उन जेका जाइ हुई जंहिंजी ख़बर पए त हिते छोकिरी थी रही अकेली पीउ गुज़ारे वियो अथसि वञी हुनजो दर खड़काई थोरो दर हीअं हुयो उतां थोरो विथी झाती पातई दर में हिन झाती पाती ॾिठई त वॾो हिकिड़ो कुशादो अंगण अथसि उन अंगण में बि हिकिड़ो नंढड़ो बाग़ीचो आहे साम्हूं घर जो विरांडो ॾिसण में आयसि ॾिठई त उते खट ते हिकिड़ी ख़ूबसूरत जवान ज़ाल पर उहा पुठीरी वेठल आहे हिन जो त शैतानी दिमाग़ हुयो हे सम्झी वई त शिकार इहो आहे हाणे फासाइणो आहे शिकार इहो आस्ते आस्ते दर खे खोले हीअ सिधी वई अंदरि उहो वञी उन खट वटि बीठी हीअ जो आस्ते आस्ते वई त पेर जो खड़को जो थियो त उहा छोकिरी पुठीरी वेठी त छोकिरी मुंहुं वरायो आवाज़ ते छोकिरी मुंहुं वराए हिनखे ॾिठो छोकिरी जो हिनखे ॾिठो त हिन शैतान जी नानी हिनखे निवड़ी सलाम कयो ऐं मथे ते हथु रखी हिनखे दुआऊं करणु लॻी अमा अलाह ख़ुशि कंदी दुआऊं करणु लॻा छोकिरी परेशान थी वई छोकिरी चयसि त नानी तूं केरु आहे किथां आई आहे हुनजो इहो चयसि त रोई ऐं पारनि वारे नमूने में हाय अम्मा इहो बि वक़्तु अचिणो हो जो तूं मूंखे नथी सुञाणी अॼु मूं ते इहो बि वक़्तु अचिणो हो जो तूं मूंखे नथी सुञाणी मां तुंहिंजो पीउ मरहूम जेको हुयो अधो मां उनजी भेण आहियां मां तुंहिंजी पुफी नंढे हूंदे खां ई मुंहिंजे मुड़ुस जो अधे सां ईअं वापारी ॻाल्हियुनि ते थोरो तकरार हुयो तंहिं करे असांजो अचणु वञणु ॼण हेॾी घटि थींदो हुयो अधो जो कावड़ियल हुयो त अधे तोसां बि थी सघे थो ॻाल्हि न कई हुजे अधो जो मुंहिंजे मुड़ुस सां कावड़ियल हो त तोसां बि थी सघे थो ॻाल्हि न कई हुजे त का मुंहिंजी भेण बि आहे रस्तो असांजो बंदि थी वियो पोइ अमां मुंहिंजो मुड़ुसु हलियो वियो हलब जिथे हीअ पाण पहिरियों रहंदी मूंखे बि उते पाण सां वठी वियो रब जी कुदरत उहो बि उते पंहिंजे मुंहिंजी मरी वियो मुंहिंजो मुड़ुसु
उते मूंखे ख़बर पई त मुंहिंजो भाउ अकेलो मुंहिंजो भाउ गुज़ारे वियो। मूंखे जो ख़बर पई त मां ईअं सम्झो जुती बि हथ न पई अचे, मूंखे ॾाढो ॾुख थियो। उतां निकिती आहियां, मां आई आहियां ईअं सम्झो तोसां त ताज़ियत कयां। पर मां अफ़सोस मूंखे इहो आहे त अधो त वीचारो हलियो वियो जेका हुनजी हयाती हुई, पर तोखे यतीम करे छॾे वियो ऐं मूंखे बि जुदाई जो दाग ॾेई वियो। जेकर जहिड़ो हुजे हा त माफ़ी वठां सा, परची बि पऊं हा, पर हाणे मूंखे बि जुदाई जो दाग ॾेई वियो, तोखे बि यतीम करे। ईअं चई भाई अची थी रोअण में पवई, रोअण में पवई। हूअ वीचारी पई ॿुधे, वात पटिजी वियुसि त कॾहिं बाबे पहिरीं ॻाल्हि कान कई। हीअ निभागी बाची थी रोअण में पवई, बसी कान करे ओछगारियूं ॾेई पई रुने। छोकिरी वीचारी उमिरि जी नंढड़ी अलड़, सा वीचारी हिन निभागीअ जे ॻोढ़नि ते, हिन जे रोअण ते, हिन जे दाम में अची। छोकिरी उथी ऐं भाकुर पाए हिनखे चई त पुफी बसि ख़ुदा जी मर्ज़ी आहे, मां बि सब्र कई वेठी आहियां, तूं बि सब्र कर, घणो न रो। हाणे तुंहिंजो जे हे हाल हूंदो त मूंखे बि रोअण थो अचे। मस त मूंखां ईअं सम्झण थोरो ॾुख घटियो हो, अॼु तो अची इहो कयो आहे त मुंहिंजो गम बि वरी ताज़ो थो थिए। पर हाणे सुठो थियो जो चङो थियो जो तूं हिते आई आहीं। मुंहिंजो बि हिते केरु कोन्हे को, मां बि अकेली, को वॾो मिट माइट उहो बि मूं वटि कोन, न को भाउ हुजे हा त भला उहो संभाल करे हा, सो को बि कोन, अमां बि कान, मां पाण हिते अकेली। चङो थियो जो तूं आई आहे, वरी बि त भला रत जी छिक चई, मां हिते अकेली हुअसि, चङो थियो तूं आई। शैतान चयसि त मां तो वजह सदके, ख़ुदा तोखे वॾी उमिरि ॾींदो, तोखे सलामत रखंदो, तूं आहे मुंहिंजे मरहूं अदे जी निशानी। पर मां हिकिड़ी ॻाल्हि आहे त मां बि त सदाईं तो वटि कान रही सघंदसि। शैतान हुई न, अटकलियूं पई करे। हा, मां बि त तो वटि सदाईं कान रही सघंदसि न। ऐं वरी वॾी ॻाल्हि आहे मां इहा त जे खणी मां हिते तो वटि रहां बि तुंहिंजे चवण सां, त इहे ई पाड़े वारा ॿिया ॿुधंदा, तोखे बि मेणा ॾींदा, मुंहिंजे लाइ बि चवंदा त हेतिरा ॾींहं त कान आई, भाउ जहिड़ो हुअसि त कान आई, हीअ वरी कहिड़ी भेण आहे, भाउ जहिड़ो हुअसि त कान आई, हींअर भाउ मोह आहे त हुनजी मिल्कियत जे विरहाङे लाइ थी हाज़ुर थी आहे। हा, त भाउ जे मिल्कियत में हिसो थींदो त उनजे लाइ आई आहे। सो अमां मां खे तंग न कर, मां हिते रहां न, बसि मां आयसि त तूं सामणे इहो ॾुख वञे। हा इहो आहे, मां ॿिए टे ॾींहं तो वटि चकर पई हणंदसि, तूं मुंहिंजो आंडो आहे, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे, तोखे थी ॾिसां त मूंखे अधो थो यादि अचे। छोकिरी चयसि पुफी ईअं न कर, तोखे छा बसा, तुंहिंजी दिलि चवे थी त मूंखे तूं हिकिलो छॾे वञ, भाइटी आहे, तुंहिंजी दिलि चए थी त मां हिनखे हिकिलो छॾे वञा, हेॾे सारे शहर में मुंहिंजो केरु आहे, इहो त खणी तोखे अलाह आंदो, न त मां त आसरा पलियूं वेठी हुअसि। तुंहिंजी दिलि पुफी जे छा बसा, तुंहिंजी दिलि खे, तुंहिंजी दिलि चवे थी त मां हिनखे अकेलो छॾी वञा। माण्हुनि जो छा वञे, तूं माण्हुनि खां थी डिॼी, माण्हुनि खे जेको वणे सो पिया चवनि, मुंहिंजो माण्हुनि सां छा वञे, जॾहिं मूंखे दिलि में न आहे, पुफी तोखे दिलि में न आहे, पिया माण्हू चवनि। मां तूं सही थी चई, पर मां पंहिंजा वार बि उस में अछा कोन कया, हे जेके वार ॾिसें थी न, मां इहे उस में अछा कोन कया, मां बि सॼो ज़माने जा हाल मूंखे बि सुझनि था। माण्हुनि जी ज़बान जेका आहे न उहा झलझण जी न आहे, तूं पंहिंजी नियत ते थी हली आहे, मां पर माण्हू ॾाढा ज़ालिम अथई। छोकिरीअ चयसि त पुफी जेका तुंहिंजी मर्ज़ी, बसि हाणे तूं इहो जी करीं त मां तोखे ज़ोर नथी करे सघां, भला इहो करे त मूंखे जल्दी जल्दी पंहिंजो मोड़ो पई ॾेखार। हा मां अखियुनि सां तूं दिलि जा कर। हाणे हिन ॾिठो त शिकार में अची वई आहे, हिनखे ॾाढियूं दुआऊं करे, थोरो नसीहतूं करे हीअ हिन खां मोकिलाए वई। पोइ ॿिए ॾींहं टे ॾींहं हिन वटि पई चकर अची हणंदी, अहिड़ियूं ॻाल्हियूं करे करे हूअ वीचारी बि अकेलड़ी, हीअ हुनखे ॻाल्हियुनि में पंहिंजो करे वई, भाटीअ खे पंहिंजे ॻाल्हियुनि में सॼो पंहिंजो करे वई। हिकिड़े ॾींहुं इहा आई शैतान, मुंहुं लथल हुजेसि, ईअं सफ़ा गमगीन शिकिल करे अची वेठी। छोकिरी पुछियसि त पुफी
ख़ैर त आहे, ऐं तुंहिंजी तबियत में मज़ो न आहे, गमगीन पई थी ॾिसजी। बसि अमां छॾ हिन ॻाल्हि खे, बसि ख़ैरु आहे। छोकिरी चयसि त न पुफी, मुंहिंजो तोखां सवा केरु आहे? अहिड़ी का ॻाल्हि हुजे, थी सघे थो मूंखां उहा थिए, मूंखां हिजाब न कजांइ, बेशक चई ॾे, मां दिलि जान सां हाज़िर आहियां, मुंहिंजो तोखां सवा केरु आहे? हिन चयसि त अमां मां ॻाल्हि त कयईं, पर मथां वरी तोखे कावड़ लॻी। छोकिरी वीचारी पंहिंजे नत ते पई हले, पुफी तोबह तूं मुंहिंजो वॾो ईअं सम्झो संभालींदड़, तूं मुंहिंजी वॾी, मां नंढी, जेकी चवंदीअ उहो त मुंहिंजी चङाईअ लाइ हूंदो न, तूं मुंहिंजी मदाई सोचींदीअ छा? जेको चवंदीअ उहो त ईअं सम्झो मुंहिंजी ख़ैर ख़्वाही हूंदो न। चईं अमां पोइ जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त ॿुध, मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे, हाणे हुयसि निभागीअ खे धीअर, माशाअल्लाह अहिड़ो जवान आहे, अहिड़ो त सुहिणो आहे, अमां जहिड़ी तूं, रत साॻियो आहे न। उन तोखे अलाए किथे को ॾिठो आहे, अलाए तोखे किथे को ॾिठो अथई। सो अमां कहिड़ी ॻाल्हि कयईं, मूंखे त चवंदे बि लॼ थी थिए, चवां पई त बसि चवंदीमांसि त वञे न कावड़िजी, मस अधो अगई कावड़ियल हो। सो पर हाणे तो जो ज़ोर भरियो त ॿुधायां थी, ईअं सम्झ ॼण चरियो थी पिया, राति ॾींहं बेआरामी अथसि, बेक़रार आहे। मां घणो सम्झाए थमांसि त भाउ हे मिटी माइटी जो मामिलो आहे, मां नथी हिन में कुझु करे सघां, पर छोरो मुड़े ई कोन थो, चवे थो त मूंखे रुॻो हुनजे मुंहुं ॾिसण जी सिक आहे। अमां मां त हुनखे घणो ई सम्झायो आहे, त बि नथो रहे, हैरान ऐं परेशान लॻो पियो आहे, न खाए थो न पीए थो, मां मुंझी पई आहे उन जे करे, त हाणे मां छा कयां। छोकिरी वीचारी सॼी हिनजे दाम में अची वई, को ओही वाही हुनजो वीचारी इहो कोन हो, हे सम्झे पई त मुंहिंजी सॻी पुफी आहे, ॻाल्हियूं में निभागी अहिड़ियूं पई करेसि। हिन जो इहो चयसि, छोकिरीअ वीचारीअ चयसि त पुफी पोइ हिन में छा आहे, जे तुंहिंजो पुटु आहे त पोइ मुंहिंजो त भाउ थियो न, तुंहिंजो पुटु आहे त मुंहिंजो त भाउ थियो न, मुंहुं ॾिसण में कहिड़ो एप आहे, ॿाहिरनि सां भेणियूं मुंहुं न लिकाईंदियूं आहिनि छा? तूं हेसि ताईं पई थी अची, रोज़ पई थी मूं वटि चकर हणी, हेॾो पई थी मुंहिंजो ख़्यालु करी, भला ईअं कर हिकिड़ो दफ़ो तूं मूंखे पंहिंजे घर वठी हल, त मां तुंहिंजो घरड़ो बि ॾिसी अचां ऐं अधे खे बि ॾिसी अचां, अधो मूंखे ॾिसंदो त पोइ त बसि न। शैतान ॿुधो ॾाढी ख़ुशि थी, हिनखे वठी दुआऊं करण लॻी। अमां मां ॾाढो रिॼां पई त कीअं तोखे चवां, पर तूं पंहिंजी नियत ते थी हली, अलाह तोखे ख़ुशि कंदो। पर पोइ अमां हाणे भला हीअं कर, ख़ैर जे कम में देरि न कजे, ख़ैर जे कम में देरि न कजे, बसि पोइ हल त हींअर ई हल, उथी तयारु थी, मां तोखे पंहिंजे घर वठी। छोकिरी वीचारी उथी, हिकिड़ो भलो वॻो ढकियईं, ॿ गठा पातईं, मथां बुरको विधईं, पोड़ीअ सां गॾु हलंदियूं अचनि। हे जॾहिं वॾी बाज़ार शहर जी हुयूं, उन जे विच में आयूं, त हिन पोड़ीअ छा कयो, जो हिकिड़ो नौजवान सोनार के दुकान ते वेठो हो, कमु वेठो पियो करे सोनार के दुकान ते। उहो कमु वेठो पियो करे, हिन छोकिरी खे चयो त अमां हिते थोरो बीह त मां अचां थी, अमां थोरो हिते बीह त मां अचां थी, थींदो आहे कमुकार। पोइ छोकिरी वीचारी बीह रही, पाण वई सिधी उन दुकान ते, उन दुकान सोनारे वटि वई, हिनखे वञी सलाम कई, हुन वरी मुर्की हाल हवाल पुछियुसि। हिते हिन पोड़ीअ चयसि त भाउ तो में उमेद सम्झी आई आहियां, मुंहिंजी इज़त आहे तुंहिंजे हथ में, मुंहिंजी इज़त आहे तुंहिंजे हथ में। अबा मां बगदाद शहर हुयो, जंहिंमें इहो सॼो किसो हलियो पिए,
हिकिड़े वॾे अमीर माण्हूअ जी मां ॻाल्हि आहे। रब मूंखे लखनि जी मिल्कियत ॾिनी आहे। मुंहिंजी मुड़ुसु वॾो अमीर हुयो, पर अबा ॾुख ई हो, मिल्कियत कहिड़े कम जी, मूंखे पुटु कोन थियो, मूंखे पुटु कोन थियो। ओ इहा साम्हूं ॾिसींदो न, इहा मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी धीउ आहे, 14 सालनि जी, 14 सालनि जी इहा मूंखे धीउ आहे। सो अबा मूंखे त चवंदे बि लॼ थी थिए, मां छा तोखे चवां, कहिड़ो त हिन जो पीउ हो, भलनि पोयां ढिला ढिलनि पोयां भला, मां त इहे सबक़ हिनखे कोन्हनि न हा। अबा कल्ह को हितां ट्रपी आहे को सामान वठण लाइ, कीअं तो अलाए तोते नज़र अबा कीअं पइजी वियसि, तोते बा नज़र अलाए कीअं पइजी वियसि, जीअं तोखे ॾिठो अथई सो अबा जीअं जो घर आई आहे त घर बसि चोरी खे होश ई कोन्हे को, न खाइण न पीअण, न खाइण न पीअण न आराम। अबा मां त ॾाढो सम्झायो थोमांसि, पहिरियों त ॿुधाए कान पई, पोइ नेठि घणो ज़ोर रखियोमांसि, पोइ मूंसां इहा ॻाल्हि कई। सो अबा मां त हिनखे ॾाढो सम्झायो आहे, पर हिन ते त को असर ई कोन थो थिए। अलाए को तूं जादू कयो अथसि, जादू त बादू कोन कंदो आहे, अबा तूं जादू त कोन कंदो आहे मिड़ई हुनजी दिलि वठण लाइ, अलाए तो को जादू कयो अथसि। सो अबा मां त ॾाढी परेशान थी, असुल मूंखे वेहण घर न पई ॾे, वेहण घर न पई ॾे, पाण ई अकेली निकिती पई अचे। सो मां चयोमांसि भला हाणे मां तोसां गॾु थी हलां। अबा हाणे मां वठी आई हुअसि, हाणे ईअं सम्झ अबा हे मां ॿाहूं थी ॿधाए, मुंहिंजो नंग नामूस सॼो तुंहिंजे हथ में अथई, मुंहिंजी इज़त हर शइ अबा तुंहिंजे हथ में थी। अजायो जो हुन खां ख्वारी ऐं ख़राबी थिए, उन खां मां मुनासिब सम्झो त छो न मां पाण वञी इहो कमु रज़ा ख़ुशीअ सां कयां। अजाए छोरी भॼी वञे मुंहिंजी, हेॾो हुनजे पीउ जो नालो, मुंहिंजी अबा हेॾी इज़त, मुंहिंजो अछो मथो थियो आहे त मां कॾहिं कंहिं गैर मर्द ॾे कान आई आहियां। सो मां इन जे करे हिते आई आहियां, हाणे मुंहिंजी इज़त हर शइ तुंहिंजे हथ में। हुनजो ॿुधो त सोनारो वाइड़ो थी वियो, सोनारे खे गुमान में ई कोन, सोनारे जी वाछियूं टिड़ी वयूं। पर हिन जो थल ॿधसे त मां वॾे शाहूकार अमीर जी घर वारी आहियां। सो हिन वरी सम्झो त हाणे आहे बिपणा नौजवान, नौजवान बुरको पातो पिए त साम्हूं, ऐं वॾी ॻाल्हि चए थी त वॾे पैसे वारे जी ज़ाल, हा सो मिल्कियत बि ॿुधाए थी त जाम आहे असांखे, पर हे त सोनी झिरकी मूंखे घर वेठे थी मिले मुफ़्त में। हू बि नौजवान हुयो, छा कईंजो, 2 थेलियूं ₹80 खणी ऐं हिन सां गॾु हलियो। अमा उथ हल जीअं चई भला, हे हलिया, छोकिरी बि बुरके में हिननि सां गॾु पई हले, ऐं छोकिरी खे हिन चकर जी सॼी ख़बर आई ॻाल्हि, छोकिरी जो हिन में शक ई कोन त कोई हेॾो ड्रामो थी वियो आहे, छोकिरीअ जो शक ई कोन। हलंदे हलंदे हिकिड़े घिटीअ में हिन धूतीअ ॾिठो, शैतान जी नानी ॾिठो त हिकिड़ो धोबी आहे वेठो थो धोतल कपिड़ा उन्हनि खे इस्त्री करे, तह पियो थो करे, पर उहो दुकानु हुयो माड़ीअ वारो, माना हेठि बि मथे। हिननि खे चई अबा हिते बीहो, हिननि खे चई अबा हिते बीहो, सोनारे खे बि बीहारे, छोकिरी खे बीहारे, सिधी वई धोबीअ ॾे, धोबीअ खे चई त अबा अलाह ख़ुशि करई, हीअ आहे मुंहिंजो पुटु, इशारो कई त हीअ आहे मुंहिंजो पुटु, हू आहे मुंहिंजी धीउ, उहो मुंहिंजी नुंहुं। अब असांजी शादी, सो बाज़ार में सॼो ॾींहुं असां ख़रीदारी कई, सॼो ॾींहुं बाज़ार में ख़रीदारी कई अथऊं, हुन दुकान ते हुन दुकान ते हुन दुकान ते, वरी हितां न वणे वरी हुन दुकान ते, सो सॼो ॾींहुं हली हली थकिजी पिया आहिनि ॿई। अबा जे मूंखे मोकल थोरी ॾे, अलाह तोखे ख़ुशि करे त ही तुंहिंजे दुकान जे मथां जेका माड़ी वारी जाइ आहे न, त कुझु घड़ी हिते वेही साही खणनि, थोरो खाइनि पीअनि। अबा तूं कावड़ न करे, इन लाइ मां तोखे भला 10 रुपया बि ॾियां थी, 10 रुपया बि ॾियां थी, थकिजी पिया आहियूं, थोरी साही पटियूं मां सां टुकुर खा। हिन निभागीअ खे एॾो फन हुयो, माना ॻाल्हि बि हुन सां अहिड़ी कई जो धोबी बि परेशान थी वियो,
माना उनखे बि शक न पियो हा भाई हूंदो आहे भला माण्हू ईअं थक थींदो आहे। धोबी वेचारे जो 10 रुपयनि जो नालो ॿुधो त कपिड़नि में ई न पियो मापे। धोबी चएसि मां अहिड़ी ॻाल्हि न आहे, ईअं सम्झ तूं मूंखे पंहिंजो पुटु सम्झ, हे दुकान ई तुंहिंजे मिल्क अथई, तूं घड़ी थी चई जेतिरो टाइम तव्हांजी दिलि चए त तव्हां भले हुते वेहो, साई भाई पटियो, बानी बानी खाओ। शिमराना हिन शैतान जी नानीअ छा कयो जो हिन ॿिन्ही खे इशारो कई, दुकान जे मथे तबके में वठी वई, माड़ीअ ते, दुकान जे मथां जेका माड़ी उते माड़ीअ ते वठी, उते वठी हुननि खे उते वेहारे हुननि खे चई त अबा हाणे हीअं कयो तव्हां थोरो हिते वेहो, मां अचां थी, मां अचां थी। हाणे सोनारे खे सम्झायो वई, माना सोनारो इन में त हाणे हीअ असांखे सेट थी करे, माना छोकिरी आई मुंहिंजे लाइ आहे, छोकिरीअ खे इहो अथई पुफी आहे, हे को कमकार अथसि, को पंहिंजो को कमकार अथसि, वठी मूंखे पंहिंजे घर थी हले, छोकिरी वीचारी खे गुमान में कोन। अब हाणे तव्हां हिते थोरो वेहो त मां अचां थी, ईअं वञी वरी पोइ मोटी छोकिरी खे चई त मां बी 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 इहे पंहिंजा मूंखे गह त ॾे, इहे पंहिंजा गह ॾे, मां ॾिसे थी शहरगिरी लॻी पई आहे, माण्हुनि जी ख़बर पए कान थी, मतां जे मूंखे थिए देरि तोखे खणी वञे निंड, तोखे निंड खणी वञे या उथलण पुथलण में मथां भॼी पवनी, पराई जाइ में गुम थियनि त पोइ असां किथे कंहिंखां भराईंदासीं, चङाई हुनजी छुटी, पोइ वरी चवंदो त मूंखे चोर था कयो। छोकिरी झट में वॾा वॾा जेके गह हुयसि उहे लाहे हिनखे रुमाल में ॿधी ॾिनई, रुमाल में ॿधी ॾिनई पाण उते, हाणे छोकिरी ॿियो सोनारो उते ॿई वेही रहिया, ज़ार हाणे वेहंदा त नेठि कुझु घड़ी खां पोइ ॻाल्हाईंदा, भले अणॼाण माण्हू हुजे त बि ॻाल्हाईंदा, पर सोनारे खे त इहा ख़बर त आई हीअ मुंहिंजे लाइ आहे। त हूअ जो हुनजा ॾह खणी वञण लॻी त सोनारे चयो त हिनखे पोड़ीअ खे चई त इहो नानी नानी बी 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 हे थेलियूं 2 सिर्फ़िन जूं अथई, हे बि पाण वटि भला रख, हे बि पाण वटि रख त इहो मथां हेॾे होॾे न थी वञनि, पोइ वरी कमी थी भला। सही अलाह ॿुधी, हाणे हुनजा गह बि खयूं, 2 थेलियूं अशरफिन जूं हुननि जूं खयूं, लथी हेठि आई, धोबी कमु वेठो पियो करे, धोबीअ खे ॾिनई 2 रुपया, धोबी खे चई त बा मां हिते बीठी आहियां, तुंहिंजी दुकान जो ख़्यालु कयां थी, मथे मुंहिंजो पुट ऐं नुंहुं वेठा आहिनि, मां ख़्यालु कयां थी, परेशान न थिजांइ, तूं हीअं करे 2 रुपया थी जल्दी वञ कंहिं नानवाई खां मानी त वठी अच त मुंहिंजो पुट ऐं नुंहुं खाए। धोबीअ खे त हाणे इन पासे ॾे वहम गुमानी कोन थींदो न, एॾी शैतान दिमाग़ हुयो हुन जो, हा तोबा तूं वञ मानी खणी आ वठी आ त मुंहिंजो पुट ऐं नुंहुं खाए। धोबीअ चयो, धोबीअ खे 10 रुपया जो मिलिया हा गई, लालच हुयसि, वरी सोचई त मथां अञा बि इनाम ॾे, हेॾा पैसे वारा आहिनि, तो धोबी हिकदमि मानी आणण लाइ उथियो, अञा हू तां निकितो त वॾी शैतान, ईअं शैतान जेको भाग अहिड़ो हुयो, हो जो थो उतां निकितो त उतां हिकिड़ो जत टपियो उठ सां, घिटी हुई जत टपियो उठ सां, जत जो उठ सां टपियो, उठ साण हुजेसि जत उठ सां टपियो, पोड़ीअ हिनखे सॾु कयो, पोड़ी हुनखे अबा 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 हेॾे हेॾे आहे, सामान खणंदी मज़ूरी ॾियईं थी, सामान खणंदी मज़ूरी ॾियईं थी, हुन चयो हा मज़ूरी जी ॻोल्हा में त निकितो, हा चई बा मूंखे थोरो कुझु पंहिंजो हितां सामान आहे उहो खणी हिन ई घिटीअ में ॿियो मुंहिंजो घरु आहे उते ई खणी हलणो आहे, मां तोखे मज़ूरी ॾियां थी, पर इहो आहे त मां मज़ूरी खां जेका तुंहिंजी थींदी न उन खां बि 2 रुपया तोखे वधीक ॾींदुमि, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि हवा अथई, मूं सां ॿियो केरु अथई कोन, मां इन जे करे 2 रुपया तोखे अञा वधीक चवां थी त ॾींदीसैं, जो मूं सां हिते अथई केरु कोन जेको तोखे खणाए, तंहिंजे करे सामान सॼो तोखे खणो थी, सामान सॼो तोखे खणो थी, हुन चयो हा, जत खे बि शक कोन थियो, हिन छा कयो आहे, धोबीअ जा जेके कपिड़ा हुया उहे ॿियो जेको जाइ में सामान हुयो, कम वारो सामान जेको हुयो
खाइण जहिड़ो उहो ॾिसण में जेको हिनखे आयो सो उठ ते खईं, उठ ते उन जत रखायसि उठ ते, हुनखे चई हाणे तूं हिते बीह, तूं हिते बीह, मुंहिंजो सामान अञा रहियल आहे त मां उठकाए थी अचां, तूं हिते बीह त मां तुंहिंजी उठकाए। पर अबा भलाई करे मुंहिंजे जाइ जी संभाल कजां, केर बि अंदरि वञे न तुंहिंखे अंदरि वञण न ॾिजां। अबा जेसीं मां न अचां न त कंहिंखे बि अंदरि वञण न ॾिजां। अबा मुंहिंजो सामान घणो पियो आहे हिन जाइ में, सो मां मोटी अचां वरी मूंखे उठ लॾाइजां, केर बि अचे जेसीं मां न अचां न केर बि अचे त हुनखे अंदरि वञण न ॾिजां। जत चयसि माई तूं दिलि जाए कर, गणती न कर, तूं काहे वञो, उठ मां बीठो। हिन निभागी सिधो उहो उठ ते सामान, सुनारा 10 अशरफियूं, धोबीअ जा कपिड़ा, घर मां जेको सामान कम वारो हुयो, उठ समेत सिधो वञी घर जो रस्तो घिटनो वर कड़ ॾेई निकिरी वई। कुझु घड़ी थी त धोबी वियो मानी वठण, धोबी मानी वठी आयो। धोबी हाणे धोबी पंहिंजी दुकान में पियो वञे न, धोबी जीअं दुकान में अंदरि घेण लॻो त जत चएसि ओ भाभी बी केरु आहे पी, अंदरि न वञ, जेसीं मालिकाणी अचे अंदरि न वञ। धोबी अजब में अची वियो, चवे मूंखे छा थो, दुकान मुंहिंजो, चए थो त मालिकाणी ही आहे केरु जेको मूंखे झले थो, त मालिकाणी न अचे। अञा हे हिते ई हो त वरी जो हेॾे दुकान में अंदरि निहारी त कपिड़ा आहिनि कोन, कपिड़नि जा जेके थाह ठाहे रखिया आहिनि कपिड़ा बि कोन्हनि। धोबी चएसि तूं केरु आहे जो तूं मूंखे रोकी थो, बीठो आहे मुंहिंजे दुकान ते मालिक लॻो। जत चएसि तूं वरी केरु आहे जो मूंखां थो पुछी, चोर आहे को तूं मूंखां थो वरी पुछी, ख़बरदार जी अंदरि घिरी वञ मां लत हणंदुसि। धोबी चएसि यार जेकड़ी चोरी बि सीना दोरी आई टांडे खण बोरचाणी थी वई, तूं त यार मूंखे को पको बदमाश को ठग ॾिसण में थो अची। हिन जो इहो चएसि जत खे आई कावड़, धोबीअ खे ॿ टे धक हणी करे, धोबीअ खे जो धक हई गोड़ थियो हुल हुलां थी, धोबी वीचारे वरी पंहिंजे कपिड़ा वरी वठी दाहूं कई त बड़ा मुंहिंजा कपिड़ा बि कोन्हनि के, मुंहिंजा कपिड़ा बि कोन्हनि के, हे अलाए केरु आहे मूंखे अंदरि अचण बि नथो ॾे, मुंहिंजा कपिड़ा बि कोन्हनि के, कपिड़ा बि कोन्हनि ते, हे विड़िया बि जो दाहूं बि जो हिन कयूं त हिन हुल ते माण्हू अची मिड़िया, माण्हू अची मिड़िया। अब छा थियो आहे छो था विड़ो, ख़ैर त आहे। धोबी चयो त दाग ॿी ॻाल्हि कान्हे, मूंखे हिकिड़ी माई हुई उन पैसा ॾिना तव्हां अॻियां वञी मानी वठी आहे, सो मां वियुसि उन जे ॾिनई पैसा मानी वठण, मां मानी वठी मोटियो हां, ओढ़ी त अलाए काॾे वई, हे हिते बीठो आहे मूंखे अंदरि वञण कोन थो ॾे, ॾिसां थो दुकान में त मुंहिंजा कपिड़ा कोन्हनि के। जत चवे त न भाई कूड़ो आहे, बदमाश आहे, ज़ोर कराए थो पराई घर में घिरे। हिन जी आय जी जेका मालिकाणी आहे मां सुञाणियासि, उहा पंहिंजो सामान मुंहिंजे उठ ते लॾे खणी वई, पर इहो आहे त हलंदे बि हुन मूंखे ताकीद कयो त अंदरि कंहिंखे बि घिरण न ॾिजां, छो त हाणे मालिकाणी मुंहिंजो उठ काए वई आहे, मुंहिंजी मज़ूरी नेॾे रही पई आहे, जेका मालिकाणी आहे जंहिं सामान पाण मूंखां खणायो आहे, हाणे उहा मालिकाणी ही अलाए केरु, मां हाणे हिनखे अंदरि घिरण ॾियां, मां जे हिनखे अंदरि घिरण ॾींदुसि त पर पोड़ी मूंखे मज़ूरी ॾींदी, पोड़ी त मूंखे चोर कंदी न, मां हिनखे अंदरि घिरण कीअं ॾियां, जे पोड़ीअ जी वञे का शइ गुम थी या ज़्यान थिएसि त पोड़ी त मूंखां भराईंदी न। हे जो हेठि गोड़ लॻो पियो, हिननि ॿिन्ही जो माण्हू गॾु थी विया त हे जो मथे वेठो सोनारो ऐं हीअ छोकिरी मथे वेठा, उन्हनि हेठि निहारियो त गोड़ छा जो आहे, उतां माना मथां हिननि जाती पाती, पुछा कयूं ॾिसूं छा जो गोड़, सोनारे जीअं हेठि जाती पाती त धोबीअ जी नज़र सोनारे ते पइजी, धोबी जो हिनखे ॾिठो त धोबी हिनखे घटि वधि ॻाल्हाइण लॻो, अड़े तुंहिंजी माणी काथे आहे, पोड़ी वई आहे काॾे, भला मूंखे त फुरे लुटे वई, हाणे वरी अलाए कहिड़ो चोर बदमाश हिते बीहार रखी जेको मूंखे अंदरि दुकान में बीहण कोन थो ॾे, काॾे वई तुंहिंजी माउ काॾे वई। हिन जो ईअं चयो त जत ॿुधो त माना ओ इन जी माउ, इहो जेको छोकिरो वेठो आहे हे जो थो चएसि तुंहिंजी माउ काॾे वई, माना इहा पोड़ी माउ इन जी, त जत बि हिनखे चुंबड़ी वियो, अड़े बा काॾे वई माणी काॾे वई, मूंखे बराबरि हिते बीहारे वई आहे, मां हिन धोबीअ मां फासी वियो आहियां,
मुंहिंजो उठ बि काॾे वई आहे, मज़ूरी बि कान ॾिनई, काॾे वई माणे वई काॾे? सोनारो दाम करण लॻो, यार मूंखे छो चिंबड़ी विया हो, मूंखे खणी ख़बर त केरु आहे। जब तूं चएसि छॾ छॾी हो छा, तुंहिंजी माउ मूंखे पंहिंजो उठ ॾे, मूंखे उठ ॾे न त मां विढ़ंदुमि, मां मथो खणंदुमि। सोनारो चए, अड़े चरियो तव्हांजो अकुल काॾे उॾामी वियो आहे, उहा मुंहिंजी माउ न आहे, मुंहिंजी माउ न आहे, हिन छोकिरीअ जी माउ अथव, छोकिरीअ जी माउ कान्हे, हिन छोकिरीअ जी माउ अड़े मुंहिंजी माउ कान्हेव। छोकिरी वेचारी जो ॾिठो त हेॾो ड्रामो थी वियो आहे त छोकिरी दाऊ करण लॻी त मुंहिंजी माउ न आहे, मुंहिंजी पुफी आहे, मुंहिंजी पुफी आहे, मुंहिंजी पुफी आहे, ऐं हिन जी माउ अथव। मूंखे पाण त चयोसीं त मुंहिंजो पुटु आहे, हिन जी माउ अथव, कूड़ थो हणेव, माउ हिन जी अथव, मुंहिंजी पुफी अथव। माण्हुनि जो ॿुधी माण्हू अची फाथा परेशान, जा कंहिंखे ॻाल्हि सम्झ में कान पई अचे। इते कंहिं सियाणो माण्हू हुयो, उन पुछा कई, छा आहे छा आहे, कंहिं कहिड़ी ॻाल्हि कई, जॾहिं उन जो ॿुधो चई, यार लॻे थो त हूअ रन का ठग हुअ, सभिनी खे मुंहं ते लींगो घुमाए वई अथव, सभिनी सां ठगी करे वई अथव। छोकिरी बि चए थी त मुंहिंजी पुफी आहे, हुनखे ख़बर कान्हे, धोबीअ खे बि मानीअ लाइ मोकिलियो अथई, धोबीअ जो सामान बि गुम, जत खां सामान ढोरायो अथई, जत जो सामान मज़ूरी समेत, जत जो उठ बि गुम, सो हे पक का रन ठग अथव। इते छोकिरी दाहूं, हुनजो चयो त ठग अथव, त छोकिरी दाहूं कयो, अड़े पोइ त मुंहिंजा ज़ेवर बि खणी वई आहे, मुंहिंजा ॻह बि खणी वई। अञा हुननि दाहूं कई, हाणे जो छोकिरी ॾिठो त बड़ा बराबरि हीअ काइड़ी हुई, त छोकिरी वीचारी वेठी दाहूं करण लॻी, अड़े मुंहिंजा ॻह बि खणी वई। छोकिरीअ जो इहो चयो त सोनारे वठी दाहूं कयूं, चेड़े बा मुंहिंजूं बि ॿ थेलियूं असां अशरफिन जूं, उहे बि खणी वई, मुंहिंजूं ॿ थेलियूं असां अशरफिन जूं, उहे बि खणी वई। माण्हुनि हिननि खे चए त बाबा हाणे कंहिंजो बि ॾोह कोन्हे, त सभिनी सां इहा रन ठगी करे वई अथव, जत सां बि ठगी करे वई आहे, धोबीअ सां बि ठगी करे वई आहे, छोकिरी तोसां बि ठगी कई अथई, सोनारा तोसां बि ठगी कई अथई। हाणे वई अलाए काॾे, कंहिंखे पते पार जी बि ख़बर कान्हे। छोकिरी भला तोखे घर ॾिठल आहे, आई त गॾु तूं ई हुअसि, चई न मूंखे त अॼु पई वठी हली पंहिंजे घर, मूं ॾे ईंदी ही, मूंखे हिनजे घर जी ख़बर कान्हे। पोइ हलो ख़लीफ़े हारून रशीद ॾे, हली था तव्हां ॾियूं। हिते छोकिरी वीचारी सोचियो त भला मिल्कियत त जाम आहे, अजाए ख्वारी थींदी, उते माण्हू ॿुधंदा त छा चवंदा, उते माण्हू ॿुधंदा त छा चवंदा। छोकिरी वीचारी रोंदी, छोकिरी वेई हली, चई बसि मूंखे फ़ैसिलो न खपे, मां न हलंदुसि बादशाह ॾे, मूंखे फ़ैसिलो न खपे, मूंखे फ़ैसिलो न खपे। बाक़ी सोनारो, जत ऐं धोबी टई हलो त ख़लीफ़े ॾे हलो, ख़लीफ़े जे दरबार ते हलो, वञी हुते ख़लीफ़े वटि पहुता, साईं इंसाफ़ थिए, साईं इंसाफ़ थिए। बाबा ख़ैर त आहे, छा थियो आहे? टिनी पंहिंजी राम कहाणी ॿुधाई, सोनारे ॿुधाई त मूं वटि बाज़ार में आई, मूंखे चई त हीअ मुंहिंजी धीउ आहे, सोनारे उहा ॿुधायसि, वरी असांखे वठी आई, वरी धोबी ॿुधायसि त मूंखे चई त हे मुंहिंजी नुंहुं ऐं पुटु आहे, इहा जाइ असांखे ॾे, तोखे 10 रुपया ॾियूं था। मां लालच में अची हिननि खे जाइ ॾिनी, वरी मूंखे चई त हे मानी वठी आहे, मां वठणु वियुसि मानी, हिते जत वरी चयो त मूंखे चई त इहो हे मूंखे सामान खणाए, सामान मुंहिंजो घणो आहे, मां वरी मोटी थी अचां, पर इते बि मुंहिंजे जाइ जो ख़्यालु कजां, कंहिंखे अचणु न ॾिजां। सो सही बराबरि, हाणे त सम्झूं था। पोइ त हुन छोकिरीअ चयो त मुंहिंजा बि ॻह खणी वई आहे, छोकिरी हेॾे कान आई, बाक़ी हाणे असां सां हे ठगी करे वई आहे, असांजो इंसाफ़। बादशाह जो रन जी चालाकी ॿुधी चई, यार हिकिड़ी औरत थी तव्हां सभिनी सां हेॾो खेॾी वई आहे, अकुल ई कमु कोन थो करे, त छा औरत जो दिमाग़ तव्हां सभिनी सां ईअं खेॾी वई आहे, कंहिंखे शक न पियो आहे। बादशाह कोटाल खे हुकुम ॾिनो त शहर में पड़ो घुमाए, त जेको बि हिन कुराड़ी मम खे पकड़े आणींदो न, उनखे 1000 रुपया मां इनाम ॾींदो। कहिड़ा आर पार पता हुननि खां पुछई, चई मां जेको बि हिनखे पकड़े आणींदो, मां उनखे 1000 रुपया इनाम ॾींदो। बाक़ी किसो सुभाणे।